PPMNA कश्मीर ऐं PPL जे सहकार सां कश्मीर में नई सिर तामीर थियल सिटी पार्क जी शानदार इफ्तिताही तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जा मेहमान ख़ास सूबाई वज़ीर सियाहत ऐं सक़ाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार शाह, MNA सरदार अली जान मज़ारी, MPA हाजी अब्दुर्रऊफ़ खोसा, डिप्टी कमिश्नर अमीर अफ़ज़ल अवैसी, चेयरमैन ज़िले काउंसिल कश्मीर मीर गुल मोहम्मद जखरानी ऐं इलाइक़े जे मौज़िन वॾे अंग में शिरकत कई। कश्मीर में नई सिर तामीर थियल सिटी पार्क जो इफ्तिताह सूबाई सक़ाफ़त ऐं सियाहत वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार शाह कयो। तकरीब खे ख़िताब कंदे सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त कश्मीर सिटी पार्क जी दावत अवाम खे सेहतमंद ऐं ख़ुशगवार माहौल फराहम करण लाइ हिकु अहम क़दम आहे। सिंध हुकूमत अवाम जी भलाई वारनि मंसूबनि ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे ऐं वधीक तफ़रीही मागनि जी तामीर लाइ रथाबंदी करे रही आहे। हिन वधीक चयो त कश्मीर में रहंदड़ पढ़ियल लिखियल माण्हुनि लाइ ईद खां पोइ पब्लिक लाइब्रेरी खोलण जी ॻाल्हि कई वई आहे। ईद खां पोइ कश्मीर जी अवाम लाइ पब्लिक लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वेंदो। सिंधु दरिया जे किनारनि खे ख़ूबसूरत बणायो वञे। DC कश्मीर ऐं पेपे जे सहकार सां सिटी पार्क अॼु खां मुकमल कयो वियो आहे। प्रेसिडेंट साहब आसिफ अली ज़रदारी साहब और बीबी आशा भुट्टो ज़रदारी साहब की लीडरशिप के तहत, विजन के तहत आज दो हमारी ओपनिंग की तकरीब रखी गई है। एक सिटी पार्क और साथ ही साथ जो आप ये पैनाफ्लेक्स देख रहे होंगे जो सिंध हुकूमत की तरफ से इनिशिएटिव लिया गया है, जिसमें हमारे जिला कश्मीर के फेज 1, फेज 2 और फेज 3 के तहत इंशाअल्लाह जो गरीब लोग हैं, तबका है, घर वाले हैं, बच्चे हैं, बच्चियां हैं, उनको सोलर प्लेट्स, पंखे, लाइट बल्ब और बैटरी सब दी जाएंगी।